नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त मवाली मुड़ुस जी ज़ुल्म ख़िलाफ़ ॻोठ वतणो जी रवासण मसामत ज़रीना बिरोही पंहिंजे नंढड़नि ॿारनि समेत प्रेस क्लब हालाणी पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु मोहम्मद जुमन बिरोही मवाली ऐं नशाईअ जंहिं करे मूंखे पैसनि लाइ रोज़ सख़्तु मारकुट कंदो आहे। अॼु जीअं ई मां कणक जे लाॿारे तां घर पहुतुसि त मुंहिंजे मवाली मुड़ुसु चयो त मूंखे पैसा ॾे त मां वञी नशो करियां। तंहिं ते मां चयोमांसि त मां ग़रीब मिसकीन औरत तोखे पैसा किथां ॾियां, मां जेका महिनत मज़ूरी कंदी आहियां इहा पंहिंजे छहनि ॿारनि जी मस खाधे पीते जो बंदोबस्तु करे सघंदी आहियां। इन लाइ मूं वटि पैसा न आहिनि, तूं वञी किथे मज़ूरी कर। तंहिं तां कावड़ में अची मूंखे मुड़ुसु लठनि ऐं सिरनि सां हमिलो कयो, जंहिं करे मुंहिंजो मथो फाटी पियो। मां रत ॻाड़ींदे पहिरीं हालाणी थाणे ते पंहिंजे मुड़ुसु ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई पहुतुसि त पुलिस वारनि मुंहिंजी FIR काटण खां जवाबु ॾेई छॾियो ऐं मूंखे हिकु लेटर ॾिनो आहे त तूं वञी हालाणी अस्पताल में दाख़िल थी जिते सर्टिफिकेट वठी पोइ थाणे ते अचे। हिन वधीक चयो त हिन वक़्तु मां परेशान आहियां, मां पंहिंजे घर कीअं वञां। जेकॾहिं घर वियसि त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे वरी मारे न छॾे। हिन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध बाला अमलदारनि खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजे मुड़ुसु ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।